17 रमज़ानुल मुबारक इस्लाम जी अज़ीम ऐं पहिरीं फ़तह जो ॾींहुं, जंहिं ॾींहं ते सुहिणे सरदार मदीने जे साईं बज़ाते ख़ुदि पाण झंग में बनफ़्स नफ़ीस शिरकत फ़रमाई ऐं सॼी राति अल्लाह ताला खां दुआऊं पे घुरियूं ऐं सॼी राति रब करीम जे अॻियां आहो ज़ारी में गुज़ारी। सुहिणे सरदार मदीने जे साईं बार बार अल्लाह ताला खां इहा पे दुआ घुरी त या अल्लाह, जेकॾहिं हीअ मुस्लमाननि जी मुख़्तसिर जमात अॼु हलाक थी वई त रहंदे दुनिया ताईं तो रब जो को नालो वठण वारो न हूंदो। या अल्लाह, हिन मुस्लमाननि जी नंढी जमात खे कामयाबी ऐं सरफराज़ी नसीब फरमा। प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ जो इहो असर मुबारक हुयो जो 313 ॼणा हज़ार जे लश्कर जे मथां हावी अची विया। मके जे काफ़रनि खे जॾहिं प्यारे आका अलैहिस्सलातु वस्सलाम दीन ऐं हिकिड़ाई जो दर्स ॾियणु शुरू कयो त उन ते मके जा काफ़र सुहिणे सरदार मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सख़्त जानी दुश्मन बणिजी विया। प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पोइ लॻनि खे तरह तरह जूं तकलीफ़ूं ॾियणु शुरू कयूं। किन खे टांडनि ते सुम्हारियो वियो, किन खे फांसीअ ते लटकायो वियो, किन खे अज़ियतूं ॾिनियूं वयूं, किन जा माल ज़ब्त कया विया। मतिलबु त हर क़िस्म जूं तकलीफ़ूं मुस्लमाननि खे, मके जे मुस्लमाननि खे ॾिनियूं वयूं। जंहिंखां बाद हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत जो इरादो फ़रमायो। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 53 साल जी उमिरि में मके खां छॾे मदीने हिजरत फ़रमाई, जंहिं ते मदीने जे माण्हुनि सुहिणे सरदार जो पुरतबाक इस्तक़बाल कयो ऐं वॾे जोश ऐं जज़्बे सां सुहिणे सरदार खे वेलकम कयो। पाण करीमन मदीने में बि अल्लाह जी हिकिड़ाई जो दर्स ॾियणु बंदि न कयो, उते बि तबलीग जे सिलसिले खे जारी रखियो। मदीने में टोलनि जा टोला, जमातुनि जूं जमातूं इस्लाम में दाख़िल थियणु शुरू कयूं। जॾहिं इहे ख़बरूं मके पहुतियूं त मके वारनि खे ख़ौफ़ थियो त ॾींहों ॾींहुं मुस्लमान वधी रहिया आहिनि, छो न इन्हनि खे हिकु मनो ई ख़तमु करे छॾिजे। मतां बि ईंदड़ वक़्त में जॾहिं इन्हनि जो तइदादु वधी वञे ऐं ईंदड़ वक़्त में इहे मके ते काह कनि, मके ते हमिलो कनि। मुस्लमाननि खे मके वारनि मदीने में बि सुकून सां रहणु न ॾिनो ऐं अबू जहल जेको काफ़रनि जो सरदार हुयो, उन पाण सां 1000 लश्कर साण करे मदीने ते काह करण जो इरादो कयो। इन शैतानी चाल जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि इल्मु पियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं पंहिंजे सहाबा सां इन ॻाल्हि जो ज़िक्र कयो त सहाबा इकराम अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम वांगुरु न थींदासीं जो अव्हां खे चऊं त या रसूल अल्लाह, अव्हां सां सुख में त गॾु आहियूं लेकिन झंग जी हालत में अव्हां सां गॾु न आहियूं। या रसूल अल्लाह, अगरि तव्हां हुकुम फ़रमाईंदव त असां पंहिंजा घोड़ा समुंडनि में बि लाहे छॾींदासीं। जीअं तव्हां हुकुम फ़रमाईंदव असां अॻु में सीननि खे ढाल बणाए उन्हनि जे अव्हां जी ऐं अव्हां जे दीन जी हिफ़ाज़त कंदासीं। इहो मार्को 17 रमज़ानुल मुबारक सन 2 हिजरीअ में बदर जे मैदान ते थियो। बदर मदीने खां 80 किलोमीटर जे मुफ़ासिले ते हिकु मैदान जो नालो आहे, जिते हिकु खूह हुयो। खूह जे मालिक जो नालो हुयो बदर। आहिस्ते आहिस्ते उन ॻोठ जो नालो बदर मशहूरु थियणु लॻो। 17 रमज़ानुल मुबारक जी इन अज़ीम कामयाबी खां बाद में पूरे अरब में इस्लाम जो रोब ऐं दबदबो क़ाइमु थी वियो ऐं मके जे काफ़रनि जो गुरूर ऐं तकब्बुर खाक में मिली वियो ऐं हिन जंग में 14 मुस्लमान शहीद थी विया, 70 काफ़र मारिजी विया ऐं 70 काफ़रनि खे क़ैद कयो। जंग बदर में मुस्लमाननि जो तइदादु 313, 8 तलवारूं, 6 ज़िरहूं ऐं 70 उठ हुया। जॾहिं त काफ़रनि जे लश्कर में 950 सिपाही, 950 तलवारूं, 950 ज़िरहूं, 100 उठ ऐं 700 घोड़ा हुया। क़ुरान पाक में इन ॾींहं खे यौमुल फ़ुरक़ान यानी हक़ ऐं बातिल में फ़र्क़ वारो ॾींहुं सॾियो वियो आहे। अल्लाह ताला मुस्लमाननि जी आसमानी मदद फ़रमाई। अल्लामा इक़बाल फ़रमाए थो त फ़िज़ाए बदर पैदा कर, फ़रिश्ते तेरी नुसरत को उतर सकते हैं गिरदों से, कतार अंदर कतार अब भी। फ़रमाए थो त अॼु बि जेकॾहिं मुस्लमान चाहिनि फ़िज़ाए बदर पैदा कनि त अल्लाह तबारक व ताला अॼु बि मुस्लमाननि जी मदद आसमान मां कंदो। ऐं अल्लामा इक़बाल फ़रमाए थो त अॼु मुस्लमाननि जी पस्तीअ जो सबबु कहिड़ो आहे। मुस्लमान अॼु हर जॻह ते दुत्कारिया वञनि था, मुस्लमान हर जॻह ते मिसारिया वञनि था, दुत्कारिया वञनि था। अल्लामा इक़बाल फ़रमाए थो, इनजो को ॿियो सबबु न आहे त को इन्हनि वटि पैसा न आहे या इन्हनि वटि जदीद दौर जी मशीनरी न आहे। अल्लामा इक़बाल फ़रमाए थो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां परते थियण जो इहो सबबु आहे जो अॼु असां दुनिया में रुसवा ऐं ख्वार थी रहिया आहियूं। इक़बाल फ़रमाए थो, ये फाका कश जो मौत से डरता नहीं कभी, रूहे मोहम्मद इसके बदन से निकाल दो। फ़रमाए थो, जॾहिं ग़ैर इहो महसूसु कयो त हिननि मां अगरि मुस्लमाननि मां हुज़ूर जी मुहबत खे ख़तमु कयो वेंदो त मुस्लमान ऑटोमेटिकली पस्ती जी तरफ़ वधणु शुरू कंदा। अल्लामा इक़बाल फ़रमाए थो त अगरि चाहियो था त दुनिया में वरी असां कामयाबी जी तरफ़ वधूं
दुनिया जे अंदरि असां वरी इज़त याफ़्ता क़ौम थी उभरूं त इन जो वाहिद ई सबबु आहे फ़िज़ाए बदर पैदा कर फ़रिश्ते तेरी नुसरत को उतर सकते हैं गिरदों से कतार अंदर कतार अब भी। फ़रमाए थो त अॼु बि फ़िज़ाए बदर पैदा कर ऐं पंहिंजो पाण खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत सां सरशार कर त अल्लाह ताला आसमान मां तव्हांजी मदद मोकिलींदो ऐं इंशाअल्लाह अल्लाह ताला उहो ॾींहुं ज़रूरु आणींदो जो दुनिया जे अंदरि वरी मुस्लमाननि जी हुकूमत हूंदी, दुनिया जे अंदरि वरी मुस्लमान सरशार हूंदा, दुनिया जे अंदरि मुस्लमान वरी बुलंदी जी तरफ़ हूंदा। अल्लामा इक़बाल फ़रमायो त निकल कर सहरा से जिसने रूमा की सल्तनत को लट कर रख दिया था, सुना है कुदसियों से मैंने वो शेर फिर होशियार होगा। ये गाजी ये तेरे पुरस्रार बंदे जिन्हें तूने बख्शा है ज़ोक़े खुदाई, दो नीम उनकी ठोकर से सहरा व दरिया, सिमट कर पहाड़ उनकी हेबत सराई, दो आलम से करती है बेगाना दिल को, अजब चीज़ है लज़्ज़त आशनाई, शहादत है मतलूब व मकसूद व मोमिन, न माल गनीमत न किश्वर खुशाई। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।